नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। खैरपुर का ख़बर ॾिना हिकु हफ़्तो अॻु बबरलो ऐं भरिसां ॻोठ दायो फलफोटो जे रवासी शाहनवाज़ फलफोटो पारां पंहिंजे घरवारी मसमात ज़ाहिरा सां जिनसी ॾाढाईअ मथां तशदुद करण जो इल्ज़ाम पंहिंजे भाउ मोहम्मद नवाज़ फलफोटो ऐं सौट निसार अहमद फलफोटो जे मथां लॻायो वियो। अहिड़े वाक़े जो केस बरबेलो थाणे ते पिणु दाख़िल करायो, जंहिंखां पोइ भाउ मथां इल्ज़ाम लॻाईंदड़ जी अमड़ मसमात ज़मीरा पंहिंजे पुटु खलीक ज़मान ऐं ॿियनि रिश्तेदारनि मसमात हसना मसमात रशीदा खे साण करे प्रेस क्लब खैरपुर पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़िन खे ॿुधायो त मसमात ज़हरा ज़ाल शाहनवाज़ फलफोटो सां कंहिं बि जिनसी ॾाढाई न कई आहे, जॾहिं त कुझु ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां पाण में झेड़ो थी पियो। मसमात ज़मीरा ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुसु रज़ा मोहम्मद फलफोटो पंहिंजे जहिड़े जे समूरी ज़री ज़मीन मुख़्तलिफ़ माण्हुनि खे वहिकिरो करे छॾी आहे। हींअर असां वटि का बि ज़री ज़मीन मौजूदु न आहे। शाहनवाज़ ग़लति माण्हुनि जे चर्च ते मुंहिंजे पुटु मोहम्मद नवाज़ ऐं मुंहिंजे ॾेर जे पुटु निसार अहमद ऐं ॿियनि ख़िलाफ़ कूड़ा केस कराए रहियो आहे। होॾां इन्हनि खे बिना जवाज़े बदनाम करे रहियो आहे। 5 ॾींहं अॻु पुटु ऐं ॾेर जे पुटु मथां बेरलो थाणे ते कूड़ो केस दाख़िल आहे, जेको बेबुनियाद आहे। असां DIG सखर, RPO सखर ऐं SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयूं था त मुंहिंजे पुटु ऐं ॾेर जे मथां दाख़िल कयल कूड़ो केस जे लाइ ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे त जीअं असां सां इंसाफ़ थी सघे, न त असां SSP ऑफिस जे ॿाहिरां पाण खे बाहि ॾेई छाड़ींदासीं, जंहिंजे ज़िम्मेवार SSP खैरपुर हूंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।